सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खां 2018 ऐं 2024 में मख़सूस सीटुनि जी विरासत बाबति फार्मूला तलब करे वरितो। सुन्नी इतिहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। चीफ जस्टिस रिमार्क्स ते चयो त पीटीआई 1 साल जो वक़्तु वठण बावजूद पार्टी इलेक्शन न कराई। साबित कयो त इलेक्शन कमीशन गैर आइनी क़दम खंयो, असां उहो ख़त्म करे छॾींदासीं। जस्टिस अतरमनुल्लाह रिमार्क्स न त सुप्रीम कोर्ट कंहिं बि पार्टी जी रजिस्ट्रेशन ख़त्म न कई हुई। फ़ैसिले जी ग़लति तशरीह सबबि एसीपी जो समूरो मौक़िफ़ ख़राब थी वञे थो। कमीशन हिक पार्टी खे ख़त्म कयो जंहिं सबबि मसइलो पैदा थियो। अदालत में पेश न थियण ते केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जा ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी तौर अदालत में पीटीआई बानी अली अमीन गंडापुर ऐं ॿियनि ख़िलाफ़ केसिस जी ॿुधणी थी। अली अमीन गंडापुर ऐं आमिर मुग़ल जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त ते अदालत पारां कावड़ जो इज़हार, गिरफ़्तारी वारंट जारी। पीटीआई बानी जी वीडियो लिंक ज़रिए पेशी बाबति अटियाला जेल इंतिज़ामिया खां लिखत में जवाब तलब। अदालत चयो त जेको 8 जुलाई ते पेश न थियो उन खे इश्तिहारी करार ॾिनो वेंदो। इक़्तिदार लाइ गैर जमहूरी क़दम खणण ऐं साज़िशूं करण पीटीआई जी सुञाणप आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो केपी में आज़ाद सहाफ़त लाइ मैदान तंग थियण ते ॻणतीअ जो इज़हार। पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त केपी में सहाफ़ियुनि ते तशदुद जे वाक़िअनि में इज़ाफ़ो बर्दाश्त जोॻो अमल नाहे। मुतासिर सहाफ़ी केपी जे वॾे वज़ीर ऐं हुक्मरान पार्टी खे पंहिंजे मथां थींदड़ ज़ुल्मनि जो ज़िम्मेवार करार ॾेई रहिया आहिनि। सहाफ़ियुनि ते ज़ुल्म करे खेनि हिसाइण ऐं दॿाइण फाशिस्ट गिरोहनि जो कमु आहे। पाकिस्तान का सबसे बड़ा हीरो शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो साहब हैं, जो सबसे बड़े नेशनल हीरो हैं, जिन्होंने कॉन्स्टिट्यूशन दिया, जिसने एटमी ताकत बनाया मुल्क को। उनके लिए ये बात कहना कि शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो साहब ने पाकिस्तान की तकसीम की, मैं समझता हूँ ये डूब मरने का मुकाम है मुत्तहदा की उसकी लीडरशिप पर। किसी दौर में 2-3 शहरों में मौजूद थी, आज वो पार्टी यूसी लेवल तक भी नजर नहीं आती। मुत्तहदा कौमी मूवमेंट आज भी सिंध के बेशतर जितने मसाइल हैं उसकी जिम्मेदार है। तो वो एक रात में एक वो ठाकुर साहब थे रेंजर्स के, जो इनको ले गए और बाद में सुबह को एमक्यूएम बन गई। हम तो समझते थे कि ये जब एमक्यूएम से एमक्यूएम पाकिस्तान बनी तो इन्होंने वो सोच और मुनाफरत की जो सियासत थी उससे भी इन्होंने किनारा कशी की, लेकिन ऐसा नहीं हुआ कि वही दुम टेढ़ी की टेढ़ी रही। जो ये बत्ताखोरी, बोरी बंद लाशें, और आपको याद होगा जो बल्दिया में जिंदा लोगों को सिर्फ भत्ते के लिए जला दिया गया था, और वो लोग अब इस तरह की जो हामिल हों वो पीपुल्स पार्टी के लोगों पर इल्जामात लगाएं, तो शर्म आनी चाहिए। सिंध हुकूमत गवर्नर कामरान तिसूरी खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सैयद नासिर हुसैन शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी शहीद भुट्टो बाबति बुग़्ज़ सां भरियल ॻाल्हियूं कयूं। शहीद भुट्टो ते मुल्क खे विरहाइण जो इल्ज़ाम शर्मनाक आहे। अहिड़े बयान ते एमक्यूएम खे माफ़ी वठणु घुरिजे। सैयद नासिर हुसैन शाह चयो त माज़ी में एमक्यूएम वारनि भत्ते लाइ बल्दिया फैक्ट्री में 100 माण्हुनि खे ज़िंदा साड़े छॾियो। सभु टारगेट किलर्स वाटर बोर्ड ऐं केएमसी जा मुलाज़िम हुआ। मुतहिदा जे 1 ॾींहं वारी हड़ताल में 100 माण्हू मारिया वेंदा हुआ। एमक्यूएम अॼु बि लंडन जे इशारे ते हले थी ऐं हिकु भेरो ॿीहर नफ़रत जी सियासत करणु चाहे थी। हिक खां 15 ग्रेड जूं नौकरियूं मक़ामी माण्हुनि खे मिलणु घुरिजनि। उमीद आहे त हाई कोर्ट जे फ़ैसिले बाद शहरी आबादीअ खे बि पंहिंजो हक़ ॾिनो वेंदो। एमक्यूएम राब्ता कमेटी जे कन्वीनर वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले सां नई उमीद पैदा थी आहे। सिंध हुकूमत जो नौकरियुनि बाबति अदालती फ़ैसिले खे चैलेंज न करण जो फ़ैसिलो। सिंध हाई कोर्ट नौकरियुनि बाबति हुकुमनामो जारी कयो हो। सिंध हुकूमत नज़रसानी अपील दाख़िल न कंदी। सिंध जे कानून वारे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त सिंध हुकूमत अदालती फ़ैसिले ते अमल कंदी, फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल न कराई वेंदी।
अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ऐं मिफ्ताह इस्माइल वफ़ाक़ी बजट खे मुल्की तारीख़ जी बदतरीन बजट करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त पाकिस्तान जी बजट ऐं मईशियत गॾु नथा हली सघनि। MNAs ऐं MPS जे तरक़ियाती फंडनि जी मद में 500 अरब रुपया रखिया विया आहिनि, जिन जी अधु रक़म करप्शन जे वर चढ़ी वेंदी आहे। हुकूमत अवाम ते ॻरा टैक्सिस लॻाइण बदिरां पंहिंजा ख़र्च घटाए। हुकूमत जेतिरा ख़र्च घटाए पे सघी उहे घटाया। वज़ीर आज़म पघार ऐं मराहतूं न पियो खणे। असांजे ॿिनि मोज़िज़ अॻोणनि साथियुनि ग़लति अखर पेश कया। इतलात पारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जो शाहिद खाकान अब्बासी ऐं मिफ्ताह इस्माइल जे इल्ज़ामनि ते रद्द अमल। अता तारड़ चयो आहे त PWD खे टोड़ण जो अमल जारी आहे। हुकूमत ॻाल्हियुनि न पर अमली क़दमनि ते यकीन रखे थी। पेंशन ऐं फर्टिलाइज़र ते को टैक्स न लॻायो वियो आहे। इंडस्ट्रियल पैकेज में बिजली ते 38 रुपया फ़ी यूनिट रिलीफ ॾिनो वियो आहे। मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ कहिड़ा क़दम खंया विया आहिनि? छा बजट में मौसमियाती तब्दीलीअ जे हवाले सां रक़म रखी वई आहे? सुप्रीम कोर्ट सूबाई हुकूमतुनि खां मौसमियाती तब्दीलीअ लाइ खयल क़दमनि बाबति तफ़सील तलब करे वरिता। चीफ सेक्रेटरी सिंध अदालत खे ॿुधायो त सिंध में मौसमी तब्दीलीअ खां बचाव वारा 20 लख घर ठही वेंदा। 1.5 लख घर ठही चुका आहिनि। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स न त मूं वटि समूरो प्लान खणी अचो त मौसमी तब्दीलीअ खे कीअं मुंहुं ॾिनो वेंदो। पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन एडवांस टैक्स वापस न थियण जी सूरत में 5 जुलाई ते हड़ताल जो ऐलान करे छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि चयो त पेट्रोलियम डीलर्स खे एडवांस टर्नओवर टैक्स ते ॻणती आहे। इहो टैक्स लॻण सां कारोबार करणु मुश्किल थी वेंदो। टैक्स वापस न थियो त हड़ताल कई वेंदी। सखर बैराज वटि पाणी पोट 30 सैकड़ो मां वधी 45 सैकड़ो थी वई। सखर बैराज में पाणी पोट 45 सैकड़ो ऐं गुडू बैराज वटि पाणी 38 सैकड़ो रिकॉर्ड। सखर बैराज जो मथां वहकिरो 55,030 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 18,200 क्यूसेक थी वियो। गुडू बैराज जो मथां वहकिरो 1,11,781 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 85,840 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज जो मथां वहकिरो 61,583 ऐं हेठां वहकिरो 19,308 क्यूसेक थी वियो। शहीद नसरुल्ला गडाणी जे क़त्ल में मुलविस नाहियूं, साख ॾियण लाइ तयार आहियूं। चूंडूं हाराईंदड़ सियासी मुख़ालिफ़ सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जे क़त्ल में फासाइण चाहिनि था। MNA ख़ालिद लुंड जी जरवार में प्रेस कॉन्फ्रेंस। ख़ालिद लुंड चयो त मां ऐं मुंहिंजा पुट पहिरें ॾींहं खां चई रहिया आहियूं त नसरुल्ला गडाणी जे क़त्ल में मुलविस नाहियूं। साख ॾियण लाइ बि तयार आहियूं। शहीद जे खून ते सियासत थी रही आहे। अदालत में बि पाण खे बेदोही साबित कंदुसि। जांच लाइ जिथे बि घुरायो वेंदो उते पेश थींदासीं। सिंध में अगवा वारदातूं बंदि न थियूं। घोटकी भरिसां सोबतपुर वासी बपोरियत अगवा, संदन टॉलर हथ। बी सेक्शन जी हद मां हथियारबंद टॉलर ड्राइवर एजाज विरोही ऐं क्लीनर एजाज खोखर खे अगवा करे विया। पुलिस मोटरसाइकिलुनि सां लोड थियल टॉलर खे हथ करे वरितो। गोसपुर मां अगवा थियल 3 वापारियुनि जी बाज़ियाबी लाइ शहर में शटर बंद हड़ताल। पुलिस नतेश कुमार, संजय कुमार ऐं नतेश गेहाणी खे बाज़ियाब कराए न सघी। वापारी सियासी समाजी तंज़ीमुनि जे सॾ ते चोथे ॾींहुं बि शटर बंद हड़ताल कई। कादरपुर लॻ कचे जे ब्लॉक नंबर 6 में धाड़ेलनि खे मुंहुं ॾियण लाइ ख़ांगी सुंदराणी फोर्स क़ाइम। पुलिस ज़रियनि मूजिब DIG सखर जी हिदायतुनि ते SSP घोटकी ख़ांगी फोर्स जोड़ण जो फ़ैसिलो कयो।
पुलिस चौकी मुबारक लखण ते हमले ऐं एहलकार साहिब ॾिनो अब्बासी जी शहादत बाद ख़ांगी फोर्स जोड़ी पई। DIG सखर जी हिदायतुनि ते ख़ांगी फोर्स में शामिल माण्हुनि खे सरकारी हथियार बि ॾिना वेंदा। इन खां अॻु राउंती जे कचे में भुट्टा, धोंदो, सीलरा ऐं जागीराणी फोर्सिस क़ाइम कयूं वयूं हुयूं। कंहिं बि अगवा नाहे कयो, वसीम बिरोही सां पसंद जो परणो कयो अथम। लाड़काणो मां मुबैना तौर अगवा ॼाणायल 8वीं क्लास जे शागिर्दियाणी शुमाइला उर्फ दुआ बिरोही जो वीडियो बयान साम्हूं अची वियो। शुमाइला बिरोही जो वीडियो बयान साम्हूं अचण बाद संदसि वारसनि जी SSP लाड़काणो सां मुलाक़ात। SSP लाड़काणो जो चवणु हो त शागिर्दियाणी जी बाज़ियाबी लाइ ख़ुसूसी टीम जोड़ी वई आहे। खेसि बाज़ियाब कराइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। गुज़िरियल ॾींहुं शागिर्दियाणी जे वारसनि 4 ॼणनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल करायो हो। ऐं नाले वारे गुलकार मरहूम नुसरत फ़तेह अली ख़ान खे बदनाम करण ते सोशल मीडिया जे बेसुरे फनकार चाहत फ़तेह अली ख़ान खे कानूनी नोटिस जारी। केसर मुनीर नाले शख़्स पारां चाहत फ़तेह अली ख़ान खे 18 करोड़ रुपयनि जी हर्जाणे जो नोटिस ॾिनो वियो। नोटिस में चयो वियो आहे त चाहत फ़तेह अली ख़ान पाण खे नुसरत फ़तेह अली ख़ान जो माइट सॾराए कूड़ ॻाल्हायो ऐं संदसि नाले खे बदनाम कयो। 15 ॾींहं अंदरि सोशल मीडिया ते अची मुआफ़ी वठे ॿी सूरत में कानूनी कार्रवाईअ लाइ तयार रहे।